दोस्तों, अॼु मां तव्हांखे ॿुधायां त पाकिस्तान जो खलाई इदारो एतिरो धरो छो आहे ऐं इंडिया जे मुक़ाबले उहो इलाही पोइते छो आहे। पाकिस्तान जो क़ौमी खलाई इदारो आहे सपारको, यानी स्पेस एंड अपर एटमॉस्फेयर रिसर्च कमीशन, जंहिंजो हेडक्वार्टर कराची में आहे। हिन जे पोइते हुजण जो हिकु रीज़न बजट बि आहे। सपारको जो बजट आहे तक़रीबन $5.7 मिलियन। ॿिए हथ ते इंडिया जे स्पेस एजेंसी इसरो जो बजट आहे $1.4 अरब। ॿियो फ़र्क़ु इहो बि आहे त इंडिया जे इदारे जो सरबराह हिकिड़ो साइंसदान आहे ऐं पाकिस्तानी इदारे जो सरबराह हिकिड़ो रिटायर्ड जनरल आहे। हालांकि नौजवान साइंसदाननि खे सपारको जो सरवाण हुजणु खपे। दुनिया जी ॿियनि खलाई एजेंसियुनि जे मुक़ाबले में सपारको इलाही पोइते आहे। 2018 जे सर्वे मुताबिक़ पूरी दुनिया में 71 खलाई कंपनियूं गवर्नमेंट जे हिसाब सां हली रहियूं आहिनि, जिन मां 13 खे लॉन्च कैपेबिलिटी पिणु आहे। दुनिया जूं 3 वॾियूं स्पेस कंपनियूं रशिया, चाइना ऐं अमेरिका में आहिनि, जेके इंसाननि खे ख़ला में मोकिलण जी सलाहियत बि रखनि थियूं। हिनमहिल मजमूई तौर ते 2271 सैटेलाइट्स ख़ला में आहिनि, जंहिंमें रूस जूं 1324 सैटेलाइट्स आहिनि, अमेरिका जूं 658 सैटेलाइट्स ऐं पाकिस्तान जूं सिर्फ़ु 3 सैटेलाइट्स ख़ला में आहिनि, जेके चाइना ऐं रशिया जी मदद सां पाकिस्तान मोकिलियूं आहिनि। जिन मां सिर्फ़ु हिकु ई क़ाबिल इस्तेमालु आहे, जिन मां हिकिड़ी बदर-1, पाकसेट 1 ऐं iCube-1। बदर-1 पहिरीं डिजिटल कम्युनिकेशन सैटेलाइट आहे जेका चाइना जी मदद सां सपारको लॉन्च कई। अॻ में इहो मञियो वेंदो हो त इहा अमेरिका ज़रिए मोकिली वई आहे, पर बाद में हिकु हादसे में पाकिस्तान खे चाइना जो लॉन्च पैड यूज़ करणो पियो। इहा 16 जुलाई 1990 में लो अर्थ ऑर्बिट में मोकिली वई। हिन जो वज़न तक़रीबन 52 किलोग्राम हुयो ऐं इन प्रोजेक्ट जो ख़र्चु लॻभॻि $10 लख हुयो। इहा सैटेलाइट सिर्फ़ु 35 ॾींहंनि ताईं इस्तेमालु थी सघी। उन सां आख़िरी राब्तो 20 अगस्त 1990 में थियो। पाकसेट 1 जियो स्टेशनरी टेलीकम्युनिकेशन सैटेलाइट तौरु ठाही वई, जंहिंखे चाइना मां 11 अगस्त 2011 ते लॉन्च कयो वियो। सैटेलाइट जी उमिरि 15 साल हुई। हिन जो वज़न लॻभॻि 5 टन हुयो ऐं इहा अॼु ॾींहं ताईं इस्तेमाल में आहे पाकिस्तान जे, जेका हिकु जियो स्टेशनरी सैटेलाइट आहे। पाकिस्तान जे सीनियर साइंसदाननि एतिराज़ वारिया त इहा चाइना जी बजाए पाकिस्तान मां छो न लॉन्च थी। उन दौर में ट्राइब्यून इहा ख़बर जारी कई त सपारको जेको मिशन अॼु कयो आहे इहो 30 साल पहिरियों करणु खपे सा। उन खां पोइ 3 सैटेलाइट जेका पाकिस्तान जी आहे उहा आहे iCube-1, जेका स्पेस इंस्टीट्यूट ऑफ पाकिस्तान ठाही, जंहिंजो मक़सदु मुस्तक़बिल में तजुर्बाती बुनियादु हुयो। इहा 21 नवंबर 2013 में लॉन्च कई वई लो अर्थ ऑर्बिट में रूस मां, जंहिंजो मिशन ड्यूरेशन 2 साल हुयो। सपारको जो चवणु हुयो त उहे हिकु रिमोट सेंसिंग सैटेलाइट लॉन्च करण वारा आहिनि, जेका मार्च 2018 में चाइना मां लॉन्च कई वई। सो इहा हिकिड़ी सुठी ख़बर आहे। घणे अरसे खां पोइ RSS हिकु रिमोट सेंसिंग सैटेलाइट आहे। हिन सैटेलाइट खे मुख़्तलिफ़ मक़सदनि लाइ लॉन्च कयो वियो, जिन मां ज़मीन जी जियोग्राफी, ज़मीन जो सर्वे ऐं ज़मीन जी साइंसिस, फ़ौजी ऐं कमर्शियल एप्लीकेशन्स जे लाइ। इन सैटेलाइट्स सां पाकिस्तान खे तमामु घणो फ़ाइदो पियो ऐं पाकिस्तान इन खे फ़ौजी मक़सदनि लाइ पिणु इस्तेमालु कयो त जीअं उहो इंडिया ते नज़र रखी सघे। पाकिस्तान वटि हिकु फंक्शनल सैटेलाइट आहे, जॾहिं त ॿिए हथ ते इंडिया मार्स ते बि वञी पहुतो आहे, जंहिंजी मुख़्तलिफ़ वजूहात आहिनि। पाकिस्तान में मुसलसल मार्शल आर्ट लॻण जे करे ऐं करप्शन जे करे अहिड़ा तरक़ियाती कम रुकंदा रहिया, जेके ईंदड़ सालनि में बहितर थी सघनि था। सपारको जे चेयरमैन खां जॾहिं 2040 जे स्पेस प्रोग्राम बाबति पुछियो वियो, जंहिंजो चवणु हुयो त मुस्तक़बिल में असां पंहिंजे मुल्क मां सैटेलाइट्स लॉन्च करण जी सलाहियत वठी वठंदासीं, ऐं हिन जो चवणु हुयो त पाकिस्तान खे हर 3 सालनि में हिकु सैटेलाइट ख़ला में छॾणु घुरिजे। पर जेकॾहिं असां 2040 ताईं सिर्फ़ु सैटेलाइटूं ठाहिण में रुधा रहियासीं त ॿी दुनिया ख़ला में अलाए कहिड़ी जॻह ते पहुची वेंदी तेसि ताईं। मां हिन ॻाल्हि सां बिल्कुलु मुतफ़िक़ आहियां त स्पेस प्रोग्राम एतिरो ख़ासि न आहे मुल्क जे ॿियनि मसइलनि सां बनिस्बत। जीअं मुल्क में बिजली जो बहरान आहे, मजमूई तौर ते असां हर हिसाब सां ॿी दुनिया खां पोइते थींदा था वञूं। पाकिस्तानी हुकूमत खे अहिड़ियूं पॉलिसीज़ ठाहिणियूं पवंदियूं
जंहिंसां पाकिस्तान जी वॾी आबादीअ खे तालीम जी सहूलियत मिली सघे ऐं साइंस ऐं टेक्नोलॉजीअ लाइ वधि खां वधि बजट रखण जी ज़रूरत आहे। जीअं हिकु ॾींहुं असां बि हिकु सुपर पावर कंट्री थी सघूं दुनिया में, जेतिरो थी सघे असांखे सख़्तु महिनत करणी पवंदी त जीअं असांजो मुल्क सॼी दुनिया खां सरस हुजे। दोस्तों, अगरि तव्हांखे ही मुंहिंजो वीडियो पसंदि आयो आहे त प्लीज़ फेसबुक ते लाइक ज़रूरु कंदा ऐं वधि खां वधि शेयर कंदा पंहिंजे दोस्तनि में। वॾी महिरबानी।